वालेकुम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। कराची मलिर MP साजिद जोखियो जे ॻोठ गुल हसन जोखियो, जुमो जोखियो, सफ़र जोखियो, मेमण ॻोठ समेत केतिरनि ई ॻोठनि मां 24 कलाकनि में 12 मोटरसाइकिलूं चोरी कहाए विया आहिनि। मोटरसाइकिलनि जे मालिकनि में 125 ऐं CD मोटरसाइकिल, जनमे शामिर वल्द यूनिस 125 मोटरसाइकिल, अकरम वल्द यूसुफ CD 2021, हफ़ीज़ुल्लाह वल्द मोहम्मद सदीक़ CD 2021 ऐं ॿियूं शामिल आहिनि। चोर टोलो जुमो जोखियो ॻोठ मां रशीद वल्द ख़ैर मोहम्मद खां 2021 मॉडल CD ॾींहुं ॾिठे जो डमोटी रोड तां फुर करे फ़रार थी विया। ॾींहुं तोणे राति जो मोटरसाइकिलनि चोरी कंदड़नि टोले रण ॾिॿारे छॾी आहे। तोणे राति जो मोटरसाइकिल चोरी कंदड़ टोले रण ॿारे छॾी आहे। ॻोठाणा रातियूं जाॻण गुज़ारण ते मजबूर आहिनि। मोटरसाइकिल चोरी थियण जा केस गॾा मेमण थाणनि ते दाख़िल कया विया आहिनि। उन हवाले सां ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त MP साजिद जोखियो जे ॻोठ हाजी गुल हसन जोखियो मां हिकु ई राति में घरनि मां 3 मोटरसाइकिलूं चोरी थी वियूं आहिनि। हुननि चयो त बदअमनी सबबु रातियूं जागी गुज़ारण ते मजबूर आहियूं। अमन अमान नाले का बि शइ नाहे। राति हुजे या ॾींहुं मोटरसाइकिल चोरनि परेशान करे छॾियो आहे। गुज़िरियल राति चोरनि खे पकड़ण जी कोशिशि कई पर चोर भॼी विया। हुननि मुतालबो कंदे चयो त फौरी तौर ते चोरी थियल मोटरसाइकिलूं वापसि कराए अमन अमान खे बहाल करायो वञे। ॿी सूरत में सख़्त खां सख़्त एहतजाज कंदासीं।